हरे कृष्ण। त असां साइंस में पढ़ियो आहे न कि असां कुछ भी एक्शन कंदा आहियूं त उनजो इक्वल एंड अपोजिट रिएक्शन ईंदो आहे। एवरी एक्शन हैज़ एन इक्वल एंड अपोजिट रिएक्शन। लेकिन हे त न्यूटन पोइ ॻोल्हियईं न, उन खां पहिरियों ई सिखियो हुयो जीअं असां ॿोईंदासीं उअं असांखे फल मिलंदो, जहिड़ो ॿिज हूंदो ओहिड़ो फल मिलंदो। काॾों आयूं ये कहावतूं, लॉ काॾों आया, नियम काॾों आया? ये नियम भगवान ठातनि। असां पिछले लेक्चर में ॿुधियो धर्म जी परिभाषा। धर्म उहो आहे जेको भगवान ठातईं। धर्म असांजे लाइ ड्यूटी ठातईं। लेकिन जॾहिं असां हिन संसार में आयासीं रहण त हिते पंहिंजी ड्यूटी त करणी आहे, लेकिन कुछ नियम त पालन करणा पवंदा न। तव्हां कहिड़ी बि जॻह में वेंदव त कुछ नियम हूंदा। त उहो ई असांजो अॼु जो टॉपिक आहे, प्रकृतिअ जो नियम। कहिड़ा कहिड़ा नियम आहिनि और छो असांखे पालन करणो आहे। अगरि असां नथा उनखे पालन करूं त पोइ असांजो ई नुक़सानु आहे। इहो असांखे सम्झणु खपे। जीअं तव्हां डॉक्टर वटि वञो त डॉक्टर तव्हांखे चईंदो कि हीअ बीमारी आहे तव्हांखे, सर्दी आहे, बुखार आहे, खंघि थी वई। खंघि थी वई त चईंदो भाई थधो न खाओ, तरियल न खाओ, गले में अटके अहिड़ो कुझु न खाओ, ऐं हे दवाऊं वठो, हे शयूं खाओ, लाइट आहिनि। पेट ख़राबु आहे त खिचड़ी खाओ, सिंपल फूड खाओ, बॉइल। त हे सभु नियम आहिनि जो कि असांजो शरीर जेको भौतिक शरीर आहे उहो हिकु प्रकार सां रिस्पॉन्ड कंदो आहे। त ईअं ई जीअं असांजो शरीर आहे, ईअं प्रकृति बि आहे। अगरि असां प्रकृति जे अंतर्गत आहियूं, अगरि हिते मञी हलो आग जले थी ऐं मां पंहिंजो हथु थो रखां आग जे मथां त छा थींदो? कोई चवंदो हथु जली वेंदो, न जलंदो। छोकि असांजे शरीर जे अंदरि अहिड़ो सिस्टम विधल आहे कि तव्हांजे हथ में जीअं ई गरमाश लॻंदी, गरम लॻंदो, तव्हांजो ब्रेन सिग्नल ॾींदो ऐं हथु हटाए छॾींदो। जीअं राति जो तव्हां सुम्ही पिया ऐं कोई मच्छर अची करे वेठो तव्हांजे मथे में, त तव्हां निंड में ई तव्हांजो हथु हली वेंदो आहे, छोकि ब्रेन सिग्नल ॾींदो आहे ऐं हथु हली वेंदो आहे। इनखे रिफ्लेक्स एक्शन चवंदा आहिनि। इहो रिफ्लेक्स थींदो आहे पाण ई। तव्हां ईअं न कंदा आहियो कि मच्छर वेठो आहे, कुझु आहे, निंड खुली, लाइट चालू करे ॾिसूं मच्छर आहे कि कान्हे। न, उहो अंधेरे में ज़रूरत कान्हे लाइट जी, उहो पाण ई हथु पंहिंजो कमु करे छॾींदो। जीअं तव्हां पंधु था हलो या गाॾी था हलायो, मञी हलो टू व्हीलर हलायो था, हवा अचे थी, जीअं कुझु पार्टिकल ईंदो, कुझु ॿाहिरों कचिरो उॾी थो अचे या कोई नंढो कीड़ो थो अचे अखि में, त असांजो जेको पलक आहे, अखि पाण ई बंदि थी वेंदी। ईअं रिफ्लेक्स असांजे शरीर में भॻवान विधा अथई असांजे भले लाइ, असांजे भले लाइ, कि असांजो नुक़सानु न थिए। त अहिड़ा ई रिफ्लेक्स जेके आहिनि इन प्रकृतिअ में बि विधियल आहिनि। भॻवान हिन सृष्टिअ में बि रिफ्लेक्स विधा अथई। न त जेके हे अॼु कलयुग जा मनुष्य आहिनि, प्राणी आहिनि, उहे छा कंदा? सॼी प्रकृति नष्ट करे छॾींदा। जीअं हाणे रिपोर्टियूं अचनि थियूं कि पिछले 4 महीने जे हिन लॉकडाउन में केतिरो सफ़ाई थी वई आहे, एयर पॉल्यूशन चङो घटि थी वियो, छोकि फ्लाइट हले नथी, न जे बराबरि थी हले, इंडस्ट्री न जे बराबरि। त हाणे चालू थियो, शुरू जा 2 महीना त कुझु न हुयो, त एकदम क्लीन थी वियो एटमॉस्फेयर। साउंड पॉल्यूशन 50% खां घटि थी वियो आहे। जेतिरो हुयो 50% इम्प्रूवमेंट थी वियो आहे साउंड क्वालिटी में।
एयर पॉल्यूशन, वाटर पॉल्यूशन, पानी क्लीन, इंडस्ट्री हले नथी त कचरो पाणीअ में अचे नथो त क्लीन थी वियो, सभु नदी तालाब सभु क्लीन थी विया। त इहे प्रकृति खे असां ख़राब करे रखियो हुयो। त इन जो रिफ्लेक्स ईंदो आहे। जीअं असांजे शरीर में जेको डॉक्टर आहे उहो सुञाणींदो फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस, सेकेंड लाइन ऑफ डिफेंस ऐं थर्ड लाइन ऑफ डिफेंस हूंदा आहिनि। जेको तव्हांखे बुखार थो अचे न, शरीर गरम थो थी वञे, छो थो थिए? छोकी शरीर तव्हांखे सिग्नल थो ॾे कि कुझु इम्बैलेंस थियो आहे इन बॉडी में, कुझु ॿाहिरों आयो आहे या कुझु अंदरि इम्बैलेंस थी वियो आहे त शरीर खे गरम कंदो आहे। इहो फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस। इहो सुठो आहे। अगरि कोई चए मूंखे चङा साल थी विया बुखार ई न थियो आहे त फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस मे बी वीक, इट्स नॉट गुड, सुठो कान्हे को। सर्दी खांसी सभु फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस आहिनि। उन खां पोइ कुझु बीमारियूं गहरी हूंदियूं आहिनि, अंदरि पकड़ंदियूं आहिनि, उनखे अञा इंटेंस दवाऊं खपनि, पावर ज़्यादा खपे दवाउनि जो, इंजेक्शन खपे या हॉस्पिटलाइजेशन खपे। उन खां पोइ थर्ड जेको लेवल आहे उहो अगरि डिफेंस नथो कमु करे त जेके असांजा ऑर्गन हूंदा आहिनि, हार्ट, किडनी, लंग्स, इहे ऑर्गन ख़राब थींदा आहिनि। यानी डिफेंस मैकेनिज़्म सुठो कान्हे, इम्यूनिटी स्ट्रॉन्ग कान्हे, इहे ऑर्गन ख़राब था थियनि असांजा, पुर्जा शरीर जा ख़राब था थियनि, त इलाही ख़तरनाक आहे। त पोइ अञा ज़्यादा तव्हांखे परहेज़ रखिणो पवंदो। कंहिंखे हार्ट जी बीमारी आहे, कंहिंखे किडनी बीमारी आहे, कंहिंखे लीवर, त परहेज़ वधी वेंदा, फ्री लाइफ न जी सघंदो। त ईअं ई प्रकृतिअ में बि अहिड़ो सिस्टम आहे। त जॾहिं इलाही ज़्यादा गहरो थी वियो बीमारी, असां प्रकृति इलाही ज़्यादा शोषण कयो त प्रकृति रिस्पॉन्ड कंदी आहे। हिकु बार 2 साल पहिरियों जॾहिं प्लास्टिक बंदि थियो, इंडिया में पहिरियों बॉम्बे में बंदि थियो, त इहो ई मई जून जे आसपास 2 साल पहिरियों 2018 में गवर्नमेंट चई प्लास्टिक बंदि, त इलाही वापारी चवनि बिना प्लास्टिक जे कीअं कमु हलंदो। माण्हुनि जी आदत छॾिजी वई आहे झोला थैला खणी करे। ऐं सिंधी हूंदा आहिनि कपिड़े, पुराणे कपिड़े जा थैला झोला ठाहींदा आहिनि, ॾिठा हूंदव तव्हां पहिरियों। त उहो झोला खणी वेंदा हुआसीं भाॼी वठणु, ज़्यादा भाॼी खपे त वॾो झोलो खणी वेंदासीं। प्लास्टिक हुयो काॾे। अॼु खां 20-25 साल पहिरियों किथे प्लास्टिक जी थैलियूं मिलंदियूं। खीर बि ईंदो त टेट्रा पैक में ईंदो हुयो। प्लास्टिक न ॿुधियो कंहिं, सभु पंहिंजा पंहिंजो झोलो खणी वेंदा। त गवर्नमेंट चई तव्हां झोलो खणी वञो कपिड़े जो, प्लास्टिक बंदि। त इलाही वापारी, इलाही कस्टमर हला पिया करनि। जून जे एंड में क़रीब चङो तूफ़ानी बारिश थी बॉम्बे में। और बॉम्बे में जॾहिं तूफ़ानी बारिश थी आहे त मरीन ड्राइव जे आसपास समुंदर पाणी ईंदो आहे कचिरो खणी करे, कई बार। त हुन बार छा थियो, 12,000 किलो प्लास्टिक समुंदर छॾे रोड ते। समुंदर जो पाणी जॾहिं आयो मथे रोड ताणी, पाणी त वापसि हली वियो, लेकिन छा रहिजी वियो हुते, 12,000 किलो प्लास्टिक। हिकु महीने खां पोइ वरी उहो थियो। त गवर्नमेंट चई ॾिसो, जहिड़ो तव्हां प्रकृतिअ खे ॾींदव, प्रकृति ओड़ो ई वापसि ॾींदव तव्हांखे। समुंदर प्लास्टिक छा कंदो, खाईंदो, शॉपिंग करणु वेंदो, उनजे कम जो कान्हे, पोइ छा कंदो, तव्हांखे वापसि ॾेई छॾींदो। जीअं तव्हां ॾिनोसि तव्हां प्रोसेस करे वापसि ॾेई छॾींदो। त अॼु असां ॾिठो जाए त हिन संसार खे पूरो ख़राबु करे रखियो आहे। त हिनखे कीअं शुद्ध करूं? छा एनवायरमेंटल मिनिस्ट्री सां गॾु रही करे कुझु असां चालू करूं? ज़रूरत कान्हे। एनवायरमेंटल मिनिस्ट्री जी ज़रूरत छो आहे? छोकी असांजो अंदर जो एनवायरमेंट ख़राबु आहे। अगरि असां अंदरि शुद्ध आहियूं त ॿाहिरि गंदगी कंदासीं न। अंदरि व्यक्ति शुद्ध रहे थो त उहो ॿाहिरि कॾहिं गंदगी न कंदो।
असांजी जेके अंदरि हृदय जी गंदगी आहे उहो ॿाहिरि कीअं निकिरंदी आहे? असांजी वाणीअ जे द्वारा, असांजे एक्शन्स जे द्वारा इहो ॿाहिरि निकिरंदो आहे। पोइ कोई ग़लति ॻाल्हाईंदा आहिनि, क्रोध कंदा आहिनि, या ईर्ष्यालु व्यक्ति हूंदा आहिनि, ग़लति ॻाल्हाईंदा, त उहो अंदरि जो ई साड़ या क्रोध ॿाहिरि निकिरंदो, त अंदरि भरियल आहे, त अंदरि खे क्लीनिंग जी ज़रूरत आहे, तॾहिं वञी करे ॿाहिरि क्लीन थींदो। प्रकृति जा नियम जेके आहिनि, या अंदरि क्लीनिंग जो असां पोइ वरी ॾिसूं था। प्रकृति जा नियम ॾिसो, हाणे असां कंहिंखे जन्म ॾेई था सघूं छा? न। जीअं माउ पीउ अगरि सोचनि था कि असां ॿार खे जन्म ॾिनो त ठीकु आहे, तव्हां सहयोग कयो, लेकिन असली जन्म ॾियण जो कार्य भॻवान कयईं। अगरि तव्हां कंहिंखे जन्म ॾेई सघो था त पोइ कंहिंजी त मृत्यु ई न थियणु खपे न। कोई नथो चाहे असांजे घर में कंहिंजी मृत्यु थिए, कोई गुज़ारे वञे। अगरि तव्हां जन्म ॾियण में सक्षम आहियो त जंहिंजी मृत्यु थियो हुनखे वरी ज़िंदो करे छॾियो, थींदो? न थींदो। त असां में क्वालिटी कान्हे का इहा, असांजी कैपेसिटी, असांजी सामर्थ्यता कान्हे का कि असां कंहिंखे जन्म ॾेई सघूं। असां सहयोग ॾींदा आहियूं। जीअं पृथ्वी आहे, भूमि आहे, तव्हांजे घर जे आसपास तव्हां गार्डन कंदा हूंदा, घर में बि गार्डनिंग कोई कंदो आहे, त तव्हां छा कंदा? ॿिज कुझु विझी छॾो, पाणी ॿाहिरों थो अचे ऐं उतां कुझु पौधो निकिरे थो, त असां चऊं था कि भूमि उपजाऊ आहे, सही ॻाल्हि आहे, लेकिन आख़िर भॻवान जे मर्ज़ीअ बिना त कोई उगंदो कान न। ॿिज तव्हां विधो, भूमि में शरीर उत्पन्न थियो हुनजो, पौधे जो, लेकिन असली कमु कंहिंजो आहे? भॻवान जो। त ईअं ई माउ पीउ आहिनि, मनुष्य में बि ईअं थींदो आहे। माता पंहिंजे शरीर में उन ॿिज खे धारण करे उनखे शरीर ॾींदी आहे ॿार खे, बसि। उहो बि भॻवानु ॾींदो आहे, असां कॉपरेटर थींदा आहियूं, कॉपरेट कंदा आहियूं भॻवान जे प्लान सां। त जॾहिं असांखे जन्म ॾियण जो अधिकार कान्हे या जन्म ॾियण जी शक्ति कान्हे का, त असांखे कंहिंखे मृत्यु ॾियण जी शक्ति बि या अधिकार कान्हे को। जॾहिं असांखे जन्म ॾियण जी शक्ति कान्हे त मृत्यु ॾियण जो बि कंहिंखे अधिकार कान्हे। त प्रकृति जा कुझु नियम असां चर्चा कंदासीं। प्रकृति जा नियम कीअं आहिनि? इलाही कठोर आहिनि, उहे हल्के में न खणणु खपनि असांखे। तव्हां दुनिया में कोई बि गवर्नमेंट हुजे, सख़्त से सख़्त गवर्नमेंट हुजे, तव्हां उतां बची निकिरी सघो था, कुझु न कुझु पॉसिबिलिटी, कोई वकील कुझु करे बची सघो था, लेकिन प्रकृति जे नियम में न बची सघंदासीं। इलाही कठोर नियम आहिनि। तव्हां ग़लति कयो, तव्हांखे भुगतणो पवंदो। हिकिड़ो ॿारु हुयो, पुराणी ॻाल्हि आहे, भागवत में ॾिनल आहे, कंहिंखे ॿुधण तो अॼु अटपटो लॻंदो, लेकिन नियम प्रकृति जो आहे। त नंढो सो ॿारु हुयो, हुनखे त ज्यादा ख़बर न हुअसि, हुन ॾिठईं ज़मीन में हिकिड़ो कीड़ो घुमे पियो, चमचमाईंदो, हुनजी अखियूं हुयसि, त हिन कुझु ईअं लोह जी पिन खणी करे ईअं हुनजी अख में हयईंसि, त हो त अंधो थियो न, हो त वीचारो अंधो थियो। ॿार त छा थियो, अंधो त कयईंसि। पोइ जॾहिं गुज़ारे वियो, वॾो थियो, ऋषि मुनि थियो, वरी जॾहिं हे वियो त यमराज वटि वियो, और यमराज चईंसि भई तूं बचपन में पाप कयो अथई त हुनजी सज़ा तोखे मिलंदे। सोचियो, तव्हां चईंदो छो ईअं, बचपन में तो नादान आहे न,
त तव्हांजे घर में कोई नादान ॿार आहे 3 महीने जो 4 महीने जो, त छा हुनखे पाणीअ में अंदरि विझी छॾींदासीं? पाणी हिनखे कुझु न कंदुसि? या अगरि हुनजो हथु बाहि में हली वियुसि त बाहि कुझु न कंदसि? छो वीचारो नादान आहे, हुनजे मथां पाणी ऐं हे छो नियम लॻनि? अॼु ई रिपोर्ट आई, पूना में हिकिड़ी माता जन्म ॾिनई पंहिंजे ॿार खे, त जन्मजात उहो ॿारु कोरोना वायरस जो शिकार आहे। इहो पहिरियों केस भारत में थियो आहे। कुझु समय पहिरियों अहिड़ो हिकिड़ो केस अमेरिका में थियो हुयो कि माता जे शरीर में अगरि वायरस आहे त उहो ॿार में अची वियो। हाणे कोई चवंदो हे त नादान आहे, त वायरस त न छॾंदो। कोई चवंदो भई असांखे ख़बर न हुई। अगरि तव्हां मानी हलो, तव्हां गाॾी हलायो था ऐं कंहिंजो एक्सीडेंट थी वियो, कोई गुज़ारियो, त कानून छॾंदो तव्हांखे? न न असां त हिनखे मारणु न पिया चाहियूं, एक्सीडेंट थी वियो, ग़लती सां थी वियो। सॉरी, सज़ा त मिलंदी। त प्रकृति जा नियम इलाही कठोर आहिनि। हाणे कोई चवंदो ॿार खे छो मिले? ॿार कहिड़ो हिन पाप कयईं? भई ठीकु आहे, जेको पुण्य करे थो त उनखे त सुठो फल मिले थो, जेको पाप करे थो उनखे बुरो फल थो मिले। लेकिन ॿार त हाणे पैदा थियो न, इनखे छा मिलियो? इन छा कयईं जो इनखे पैदा थींदे वायरस मिलियो? चङा ॿार हूंदा आहिनि पैदा थींदे बीमार, या त पैदा ही मृत शरीर पैदा थींदो आहे, पहिरियों ई गुज़ारे वेंदा आहिनि। छो ईअं थिए थो? त हिकिड़ो उदाहरण आहे, अगरि मां कुझु अपराध करां कानूनी रूप से, मनी हलो मां कंहिंजो मर्डर करे छॾियो ऐं तो भॼी वियुमि, कपिड़े जी दुकान पुलिस पुरतो लॻी आहे, कपिड़े जी दुकान में वञी करे कपिड़ा वपिड़ा मटे करे टोपी चश्मो पाए निकितुमि, त पुलिस त पहचानींदे न। सिर्फ़ु कपिड़ा ई त मटिजिया आहिनि, माण्हू त उहो ई आहे न। मां थोरी मटिजां, सिर्फ़ु कपिड़ा मटिजिया आहिनि। त हे ॿार जेको ॼायो आहे, हिन त सिर्फ़ु शरीर मटिजियोसि न। कृष्ण भगवत गीता में चवंदा आहिनि, देहिनो अस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मोह्यति। देहिनो अस्मिन्, असां देही आहियूं, असां देह न आहियूं। देह मतिलबु शरीर, असां देही आहियूं, शरीरधारी, असां शरीरधारी आहियूं, शरीर न आहियूं। त आत्मा अनंत काल खां अलॻि अलॻि शरीर वठे थी। त असां पिछले जन्म में पिछले शरीर सां पाप कयो त हुनजो फल त अॻिते ईंदो न, उहो ई मिले थो। उनखे चवंदा आहिनि प्रारब्ध कर्म। हिन प्रारब्ध जे अलावा बि चङा अहिड़ा पाप आहिनि जेके अञा ढकियल आहिनि, उहे निकिरंदा कॾहिं। त कोई चवंदो केरु साक्षी आहे, हिसाब किताब केरु थो रखे? छा CCTV लॻल आहे? बिल्कुलु लॻल आहे। हिकु न 13 CCTV लॻल आहिनि। 13 कैमरा हमेशह तव्हांजे मथां हलनि था। एक्चुअली 12 मथां था हलनि, हिकु अंदरि थो हले। केरु केरु तव्हांजी गतिविधियुनि खे या असांजे कर्मनि खे केरु चेक कंदो आहे, केरु साक्षी ठाहींदो आहे? वायु, पृथ्वी, अग्नि, आकाश, जल, अलग अलग दिशाऊं, देवता, यमराज, सूर्य, चंद्र, ईअं करे 12 साक्षी ठाहींदा आहिनि। ऐं अगरि 12 साक्षी, इन त तव्हां लिकी न सघंदव। हिन सिस्टम इलाही पावरफुल आहे। इअं न चई सघां त मां त हिन महिल रूम में वेठो आहियां त सूर्य त मूंखे ॾिसे नथो, आकाश त आहे रूम में, वायु बि आहे, सूर्य खे बि ख़बर थी पए, हा, यमराज खे वटि बि पूरो रिकॉर्ड थो वञे। त ये 12 जे अलावा बि असांजे हृदय में भगवान कृष्ण परमात्मा जे रूप में वेठो आहे, उहो त साक्षी आहे। उन काॾे भॼंदासीं? त साक्षी आहे।
त अगरि असां कुझु ग़लति कयो त ग़लति मिलंदो, सही कंदासीं त सही मिलंदो। इन करे त बचपन खां असांखे सेखारियो वियो न कि बेटा कंहिंजा पैसा न खाइजांइ, कंहिंजे दुख न ॾिजांइ, कंहिंसां बुरो न कजांइ। इहो त असांखे संत सेखारियो विया न, वॾनि खां बि असां सिखिया आहियूं। उहो ॻाल्हि अलॻि आहे कि सेखारण वारा बि असां ॾिसंदा आहियूं चङा समाज में अॼु आहिनि, उहे बि ग़लति करनि था। कॾहिं थी थो वञे, कॾहिं कंदा आहिनि पाण, लेकिन घटि में घटि शिक्षा अचे थी, मतिलबु कुझु त कनेक्शन आहे न पुराणो। जैसी करनी वैसी भरनी। जहिड़ो ॿिज विझंदासीं, जहिड़ो ॿिज बोईंदासीं, ओड़ी त फसल कटंदासीं न। त कुझु त आहे, तॾहिं त असांखे इहो ॿुधायो वियो आहे। इहो असांखे ॾकाइण लाइ कान्हे को, इहो असांखे सावधान करण लाइ आहे। असांजे लाइ चेतावनी आहे कि तव्हां सावधान थियो। जीअं जॾहिं कोई बि घरों ॿाहिरि वञे थो, 3-4 साल जो नंढो छोकिरो करे ॿाहिरि वञे थो, त असां हुनखे सावधान कंदा आहियूं। कंहिंजो एग्ज़ाम आहे त असां हुनखे सावधान कंदा आहियूं। कोई बि वञे थो, कोई काॾे वञे थो, कोई कुझु नयो शइ करे थो, असां हुनखे सावधान कंदा आहियूं। उहो बिल्कुलु सही आहे। त असांजे शास्त्र, श्रीमद भगवत गीता, श्रीमद भागवतम या अन्य वेद पुराण जेके बि आहिनि, उहे असांखे सावधान था करनि कि ॾिसो, हे न करो, हे करण सां तव्हांखे हे ग़लति थींदो तव्हां सां। त ईअं नथा चई सघूं कि भॻवानु ग़लति थो करे या प्रकृति ग़लति थी करे या प्रकृति जा नियम ग़लति आहिनि। न, तव्हां ग़लति करो छो था कि तव्हांखे ग़लति भुगतणो पए। भारत में 138 करोड़ जनसंख्या आहे। गवर्नमेंट सभिनि लाइ बराबरि आहे। चङा जेल बि आहिनि। जीअं असां बॉम्बे में रहूं था त बॉम्बे में हिकिड़ो जेल आहे। हाणे जेल जे अंदरि बि कुझु रहनि था, जेल जे ॿाहिरि बि कुझु रहनि था। त गवर्नमेंट भेदभाव कयई छा कि केरु जेल में रहंदो, केरु जेल जे ॿाहिरि रहंदो? इहो कंहिं डिसाइड कयई? गवर्नमेंट त न कयई। गवर्नमेंट कयई डिसाइड जो कि असांजा कर्म ॾिसी करे। त बेसिकली असांजा कर्म डिसाइड था करनि। अगरि कोई चोरी करे थो, कोई डकैती करे थो, कोई कंहिंखे मारे थो, कोई इलीगल धंधो थो करे, अवैध धंधो थो करे, त पोइ उनखे जेल में विझंदा। भई कर्म ओड़ा कहे थो, वञ जेल में सुधरण लाइ। गवर्नमेंट क्रोधित कान्हे उन व्यक्ति में जेको जेल जे अंदरि आहे। उन मथां गुस्सो कान्हेसि को, लेकिन उनखे सुधारणो आहे। अगरि ग़लति भाव हुजे हा गवर्नमेंट जो कि ग़लति कयईं, त पोइ सिधो हुनखे चौंक ते बीहारे करे गोली न मारनि। एतिरो छाजे लाइ? हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट ऐं सेशन कोर्ट ऐं हे कोर्ट ऐं हो कोर्ट। ज़रूरत छा आहे? एतिरो जज खे पेमेंट ॾियो, वकीलनि खे पैसा ॾियो, हेॾो होॾो जेल मेंटेन करो, सभिनि खे गोली मारे ख़तमु करे छॾो, झंझट ई ख़तमु थी वेंदो। न, गवर्नमेंट दया ॾेखारींदी आहे कि सुधरी वञे, वापसि ॿाहिरि अचे ऐं बढ़िया सां जिए। त अंदरों वारनि जे मथां बि गवर्नमेंट दया करे थी। ईअं ई भॻवानु, असली गवर्नमेंट, असली प्रधानमंत्री त भॻवानु आहे, असली राष्ट्रपति उहो आहे। त असांजे लाइ इहे नियम आहिनि, इहे दया आहे, प्रभुअ जी दया आहे असांजे मथां कि असांखे सुधरण जो मौक़ो ॾिनो अथई। त असांखे त भॻवान खे धन्यवाद ॾियणु खपे कि मां ग़लति कयो, चङा जन्म मां ग़लति कयो, तॾहिं बि हिन जन्म में तव्हां मनुष्य शरीर ॾिनो अथव। जेके बि वीडियो ॾिसो था त मनुष्य आहियो। भई कोई गधा घोड़ा वेही करे त न ॾिसंदा न सत्संग, उन्हनि खे सम्झ में न ईंदो न। त असां प्रभुअ खे धन्यवाद ॾियणु खपे कि प्रभु भॻवान तव्हां असांखे हे मनुष्य जनम ॾिनो जेको दुर्लभ आहे, ऐं दया बि करो था कि असां सुधरूं। त इन करे
ऐं जेके जेल जे ॿाहिरि आहिनि, जेके जेल में हली आहे त उहे त हाणे सज़ा भुगतंदा अंदरि, ऐं उन्हनि खे धीरे धीरे सुधारंदा, रिफॉर्म थींदो उन्हनि जो। लेकिन जेके जेल जे ॿाहिरि आहिनि उन्हनि खे छा गवर्नमेंट पूरो छॾे छॾियो अथई आज़ादु? आज़ादु छॾियो अथई, लेकिन वॉर्निंग आहे सभिनि लाइ, नियम लिखियल आहिनि हर जॻह ते। जीअं तव्हां टोल नाके ते वेंदव कोई बि, त हिकिड़ो बोर्ड वॾो लॻल हूंदो आहे, केरु केरु आहिनि जंहिंजी गाॾियुनि में टोल न लॻंदो, प्रधानमंत्री, राष्ट्रपति, उपराष्ट्रपति, डिफेंस में, हे उहो सभु इन्हनि खे टोल न लॻंदो। हाणे तव्हां पंहिंजी गाॾी खणी वञो, भॼाए कढो, त पोइ त पुलिस ईंदी न तव्हांजे मथां, फाइन लॻंदो। त जेके असां जेल जे ॿाहिरि आहियूं हिनमहिल, देश में ई रहूं था, लेकिन जेल में न, जेल जे ॿाहिरि। जेके जेल जे अंदरि आहिनि उहे बि देश में आहिनि, जेल जे ॿाहिरि आहिनि उहे बि देश में आहिनि। उन्हनि लाइ वॉर्निंग आहे कि ॾिसो हे कानून आहे, हे कानून आहे, हे कानून आहे, हीअं कंदव त हे सज़ा मिलंदव, हीअं करो त हे सज़ा मिलंदव, हीअं कंदव त हे सज़ा मिलंदव। त कोई चवंदो अरे गवर्नमेंट आहे कि राक्षस आहे, ॾकाए छो था एतिरो? एतिरो ॾकाइण जो कहिड़ी ज़रूरत आहे? तव्हांजे घर में अगरि कोई ॿारु हूंदो, उनजो एग्ज़ाम आहे, त तव्हां छा चईंदव? बेटा पढ़, न त नंबर कीअं ईंदे? बाबा पढ़ी वठि, न त तूं फेल थी वञे। त ॾकायोसि छो था? छोकी इहो हलंदो आहे संसार में, डंडो ॾेखारिणो पवंदो आहे। भले असां डंडो हलायूं न, प्रयोग न करो, लेकिन डंडो ॾेखारो, है न। कोई छोकिरो जवान थी वियो, पढ़ाई लिखाई पूरी करे, नौकरी न मिलियसि, वेठो आहे घर में साल ॾेढ 2 साल, तव्हां छा चवंदव? अरे जवान थियो आहीं, कुझु कर, विहांउ कीअं कंदे पंहिंजो? केरु मिटी माइटी कंदी तोसां? त असां ॾकायूंसि था, छोकी इहो हलंदो आहे। कंहिंखे भेण जो विहांउ करिणो आहे त उनखे चिंता हूंदसि, त उनखे चईंदसि भई तूं पैसा कमाए जल्दी, भेण जो विहांउ करिणो अथई। या कोई पीउ आहे, उनखे पंहिंजे धीअ जो विहांउ करिणो आहे, भई पैसा कमाए। त इहो संसार में असांखे सेखारियो वियो। त भॻवान बि शास्त्रनि जे द्वारा असांखे चेतावनी था ॾियनि कि तव्हां सभु मुंहिंजा बच्चा ई आहियो, हे न करो, हे करण सां दुख मिलंदो। असांखे ॾकाइण लाइ न, असांखे सावधान करण लाइ। हाईवे ते तव्हां गाॾी हलायो त पहिरियों ई लिखियलु हूंदो आहे कि हिते यू टर्न आहे, या हिते शार्प टर्न आहे, या हे एक्सीडेंट प्रोन ज़ोन आहे, हिते एक्सीडेंट ज़्यादा थींदा आहिनि, थोरो संभली करे। असांखे सावधान करण लाइ। जीअं महिल बारिश जे सीज़न में बॉम्बे पूना वेंदो, लोनावला जी घाटूं आहिनि, त पोइ सावधानी सां तव्हांखे गाॾी हलाइणी पवंदी। घाट में गाॾी था हलायो, थोरी बि गाॾी स्लिप थी त हली वेंदी। त इहो असांखे सावधान करण लाइ सभु नियम आहिनि। त प्रकृति जा जेके नियम आहिनि, इहे छो ठहियल आहिनि? कि असां कुझु ग़लति करे अञा गहराईअ में न फसूं। जे हाणे सिंपल नियम, कोई बि अबॉर्शन कराए थो त उन लाइ त ग़लति कई न उहो। हाणे उहो जाइफ़ा पाण अबॉर्शन थी करे, उनजो मुड़ुसु सपोर्ट थो करे, और डॉक्टर जेके इन्वॉल्व आहिनि या परिवार वारा जेके इन्वॉल्व आहिनि, त हिन सभिनि जे मथे ते पाप त लॻंदो ई लॻंदो। छोकी मृत्यु आहे न। भले गवर्नमेंट लीगल करे छॾे अबॉर्शन, अगरि मनी हलो गवर्नमेंट सुभाणे करे बि छॾे, अॼु कान्हे को कुझु केस में, मनी हलो गवर्नमेंट लीगल करे, त गवर्नमेंट खे छा करिणो आहे? प्रकृति नियम त तॾहिं बि लॻनि था न तव्हांजे मथां। अगरि मां पंहिंजे घर में वॾो आहियां, मुंहिंजा ॿार बचड़ा आहिनि, ऐं मां चवां थो ठीकु आहे कोई बि ॿाहिरि वञी करे कंहिंखे मारो, कुझु न थींदो, मां चवां थो, अरे काका तूं पंहिंजे घर में तो चई न, ॿाहिरि त अलॻि नियम थो हले, और तुंहिंजे घर में बि गवर्नमेंट जो नियम त हले थो न। त ईअं प्रकृति जो जेको नियम आहे, जे भॻवान ठातो अथई, उहो त हले थो, उहो थोरी मटिजियो आहे। त इन करे शास्त्र में ॾिनल आहे कि अगरि कोई अबॉर्शन करे थो, त जेको ॿार जेको पेट में हुयो, जंहिंखे ख़तमु कयो हुयो,
उन जे शरीर में जेतिरा वार हूंदा ओतिरा जन्म जेके भी अबॉर्शन में हूंदा इन्वॉल्व, उन्हनि खे ओतिरा जन्म मां जे गर्भ में मृत्यु ॾिसणी पवंदी। लाइट न ॾिसंदा। लाइट मतिलबु मां जे गर्भ में ईंदा, माता जे गर्भ में ईंदा, अंदरि तकलीफ़ झेलंदा, लेकिन जन्म थियण खां पहिरियों गुज़ारे वेंदा। नेचुरल डेथ, मिस कैरिएज जेके थींदा आहिनि, नेचुरल डेथ इहो ई आहे, या कोई ॿियो ऑपरेशन कराए छॾींदो। केतिरा जन्म तव्हांखे सूर्य न ॾिसणु मिलंदो। कोई चवंदो एतिरो कठोर नियम, भई आहे कठोर त आहे, नियम छा कंदो? नियम त कठोर ई हूंदा आहिनि न, नियम त कठोर हूंदो आहे। तव्हां थोरो लाल मिर्च खणो, हिकु चुटकी अखि खोले करे अंदरि विझी छॾो, ऐं तव्हां सोचो कुझु न थींदो मूंखे, करे ॾिसो कीअं अखि जलंदी, साफ़ थी वेंदी, पूरी पूरी अखि साफ़ थी वेंदी, एतिरा ॻोढ़ा पइजंदा आहिनि, परेशान थी वेंदा थी पाणी विझंदे विझंदे। ऐं अगरि ज़्यादा थी वियो त पोइ त परमानेंट डैमेज बि थी थो सघे अखियुनि खे। तव्हां हिकु चुटकी बि छॾो, अगरि तव्हां घर में वेही करे कुझु करो था, साओ मिर्च कटो था, ऐं ग़लती सां हथु हली वियो हिते इन एरिया में, और जलणु चालू थींदो, या हिते हिते या हिते हिते, सभु तुरंत जलन महसूसु थींदी आहे असांखे। नियम आहे कठोर, नियम सभु कठोर हूंदा आहिनि, न त असां सुधरंदासीं कीअं, न त असांखे कीअं चयो वेंदो ग़लति न करो। छो तव्हां सिग्नल तोड़ो था त फाइन छो लॻल आहे? छोकी भाई तव्हां लाल लॻल आहे सिग्नल, तव्हां हली वियो, हेॾो केॾो ग्रीन थियो, हे त स्पीड में वेंदो, हेॾो तव्हां बि स्पीड में वेंदो, ख़तमु थी वेंदो। इन करे कड़ो नियम आहे, भरो 1000 रुपया, 5000, 10,000 जेतिरो बि फाइन भरो। हेलमेट न पाइण वारे खे 1000 रुपया फाइन आहे। छो? पहिरियों 100 रुपया फाइन हूंदी, उहो बि 50 रुपया ॾियो या न ॾियो, या कॾहिं छॾिजी 1000 रुपया फाइन छो कयईं गवर्नमेंट? छोकी ॾिसे थी गवर्नमेंट की हज़ारों व्यक्ति, हज़ारों माण्हू इन देश में बिना हेलमेट जे कारण मृत्यु थी थिए। हिन करे त नियम कठोर आहे। हाणे मास्क जे मथां तव्हां अगरि कम वारी माई बि तव्हांजे घर अचे थी त सोसाइटी जे गेट ते सिक्योरिटी वारो चवंदुसि मास्क पाए, अगरि मास्क न पातल त 1000 रुपया फाइन लॻंदसि हुनखे। तव्हां ॿाहिरि घुमंदव 1000 रुपया, किथे त 10,000 बि थी वियो फाइन, साउथ इंडिया में ॿुधियो, जेल बि विझी छॾींदा न त। एतिरो कड़ो नियम छो थो ठाहे गवर्नमेंट? माण्हू पालन नथा करनि। त असां अॼु कलयुग में एतिरा किरी विया आहियूं, हेठि हली आहियूं पंहिंजी चेतना में, कि असां सभु गड़बड़ था करूं। त इन करे नियम कठोर आहिनि। अगरि तव्हां ग़लति न करो त कोई नियम ई कान्हे तव्हांखे। जेके बि तव्हां अॼु इहो लेक्चर ॿुधो था, सभई न त घटि में घटि ज़्यादा से ज़्यादा त तव्हां जेल जे ॿाहिरि आहियो। जेल में त कोई लेक्चर ॿुधंदो कान, कंहिं वटि स्मार्टफोन हूंदी कान्हे जेल में। त तव्हां त आज़ादु घुमो था, छो? जो कोई पाप नथा करो। त ईअं ई प्रकृतिअ जे लाइ हिसाब लाइ बि, या भॻवान जे नियम जे अनुसार असां अगरि पाप न करूं ऐं सही धर्म अनुसार कमु करूं, छो असांखे ॾकण जी ज़रूरत आहे? भूकंप अची वेंदी तव्हांखे कुझु न थींदो, फ्लाइट क्रैश थी वेंदी तव्हांखे कुझु न थींदो। कराचीअ में थियो न जेको फ्लाइट क्रैश थी कराची में 2 महीना पहिरियों, 108 ॼणा हुया हुन में ट्रैवलिंग पिया करनि। एयरपोर्ट जे कुझु किलोमीटर पहिरियों फ्लाइट क्रैश थी वई, कुझु किलोमीटर, यानी 2-3 मिंट में एयरपोर्ट पहुची वञे, फ्लाइट क्रैश थी। सोसाइटी मनीकेरी, 108 पैसेंजर हुन फ्लाइट में, 107 ख़तमु थिया। उम्मीद बि न हुई कि हिकु बचंदो, कीअं बची वियो? त जोकि धर्म रक्षति रक्षतः, जेको धर्म जी रक्षा कंदो आहे, धर्म उन जी रक्षा कंदो आहे। इहो शास्त्र में ॾिनल आहे। अगरि तव्हां धर्म पालन कंदो, धर्म जी रक्षा कंदो, त धर्म तव्हांजी रक्षा कंदो। भूकंप अची वेंदो, तव्हांखे कुझु न थींदो, तव्हांखे भय बि न थींदो। कोरोना फैलियल आहे पूरे देश में, पूरे दुनिया में, तव्हांखे भय न थींदो।
क्योंकि तव्हां धर्म जे मार्ग ते आहियो। असां काथे न काथे अधर्म कयो आहे त प्रकृति असांखे उन ॾंड ॾींदी आहे। त ॾंड में ज़रूरी कान्हे कि अलॻि अलॻि ॾंड हूंदा आहिनि। या त तव्हांजा पैसा ख़तम थींदा, या त तव्हांजो शरीर पूरो ख़राबु थींदो, या बीमारियूं वधंदियूं, या त मृत्यु थींदी, या त भय। इहो बि प्रकृति जो ॾंड आहे। भय, जेके अॼु मांस था खाइनि, जानवरनि खे कटे करे खाइनि था, तव्हां ॾिठो त हुन जानवरनि खे घणो रोइणो पवंदो आहे। वञी ॾिसो हुन जानवरनि जी दशा। कोई बि जानवर केतिरो दुख थो मिले। अरे हिकु किवलीअ खे बि अगरि तव्हां ईअं दॿाईंदोसि, उहो बि वीचारी रोए थी, चिल्लाए थी, हुनजी आवाज़ तव्हां ॿुधो नथा पिया। छोकरि असां राक्षसी प्रवृत्ति जा थी आहियूं, असुर थी आहियूं असां। त हिन करे मांसाहार मना आहे। तव्हां अगरि कंहिं जानवर खे, हाणे बकरी ईद अचे थी पई, त बकरीअ खे कटंदा त हुनखे छा दुख न थींदो? उनजे परिवार खे दुख न थींदो? ख़ुशी ख़ुशी तव्हां वटि ईंदी बकरी, हा भाई हलो बकरी ईद आहे, मूंखे कटो। त हुनखे जेतिरो दुख थियो, अच्छा दुख त मृत्यु जो थियुसि, हिकु त हुनजी मृत्यु थियुसि, उहो दुख थियुसि। ॿियो उनखे परिवार सां अलॻि कयो, उहो दुख थियुसि। टियों 4-5 ॾींहं पहिरियों बकरीअ खे ॿधी रखंदा आहिनि, उन वीचारीअ खे भय लॻो पियो आहे। त इन करे प्रकृति हिसाब छा कंदी कि असांखे बि अहिड़े परिस्थितीअ में आणींदो प्रकृति जो नियम कि असां बि भय में था जियूं, ॾकी करे था जियूं, परेशान थी आहियूं। कर्ज़दार दरवाजे ते बीठल आहिनि, बीमारी अंदरि घर जे वेठी आहे। त इहो असांखे भय, इहो बि हिकु ॾंड आहे असांजो जेको मिले थो। छोकरि असां नियम तोड़िया आहिनि प्रकृति जा। असां नियम न तोड़ऊं आहे, सही जियूं आहे, त असांखे अॼु दुख न थिया। हिन कलयुग में हड़ई असां सभु कुझु गड़बड़ कई आहे, तॾहिं त वेठा आहियूं। हे शरीर, भौतिक शरीर जेको आहे न, इहा जेल जी वर्दी आहे। ये जेल में हूंदा न, अच्छी ड्रेस पाईंदा आहिनि, कारी कारी धारियूं हूंदियूं आहिनि। त इहो शरीर असांखे मिलियो आहे असांखे ॿुधाइण लाइ कि तव्हां गड़बड़ कई आहे, तॾहिं तव्हां हिन भौतिक संसार में, हिन भौतिक शरीर में वेठा आहियो। कोई नथो सम्झे त हुनखे बीमारी था ॾियनि, दुख थो मिले। लेकिन तॾहिं बि असां अगरि ॾिसूं त भॻवानु केतिरो दयालु आहे कि असांखे इहो शरीर ॾिनो अथई। इहा जेल जी वर्दी आहे, जंहिंजो असां उपयोग करे, असां हिन जो उपयोग करे हितां निकिरी सघूं था जेल सां हमेशह। हिन जेल मां निकिरी करे हमेशह लाइ भॻवान जे घर वञी करे आज़ादु थी करे रही था सघूं। उते कोई दुख कान्हे, सुख ई सुख आहे, आनंद ई आनंद हर तरफ़। त जेतिरा असां नियम तोड़िया आहिनि, ओतिरो दुख भरणो पवंदो। जेतिरा अञा तोड़ंदासीं, अञा दुख वधाईंदासीं भविष्य में। लेकिन भॻवानु उपाय ॾिनो अथई। हाणे अंदरि अगरि सफ़ाई थिए असांजी, त नया त असां दुख न कंदासीं, यानी नया असां कर्म न कंदासीं पाप जा, या नया असां नियम न तोड़ींदासीं, त अंदरि क्लीनिंग कंदासीं। उहो कीअं थींदी? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जॾहिं अंदरि इन नाम जे द्वारा, भॻवान जे इन पवित्र शुद्ध नाम जे द्वारा असां अगरि पंहिंजो सफ़ाई कंदासीं, त हृदय अंदरि क्लीन थी वेंदो। अंदरि एनवायरमेंटल मिनिस्ट्री खे एक्टिव करिणो आहे। जॾहिं अंदरि क्लीन थी वियो त ॿाहिरि छा थींदो? ॿाहिरि क्लीन रहंदो न। तव्हां पाप न कंदव। ऐं प्रकृति में जेको बि गंदगी मचाई आहे, असां गंद मचाई असां आहे न। उहो त पंहिंजो सफ़ाई थी करे प्रकृति, उनखे बि अधिकार आहे। पंहिंजो अधिकार आहे सभिनि खे करण जो। कोई अगरि बकरी ईद में बकरी खे पकड़े करे मारण थो अचे, त बकरी खे पूरो अधिकार आहे, अगरि हुन वटि शक्ति आहे, बल आहे, त जेको मारण थो अचे उनखे सिंघ हणेसि, कुटे छॾेसि मथे सां। त उहो पूरो अधिकार ॾिनल आहे। त तव्हां प्रकृतिअ खे नुक़सानु पहुचाईंदव, त प्रकृतिअ खे बि भॻवानु अधिकार ॾिनो अथई, वॾो अधिकार आहे। त अंदरि असां सफ़ाई कंदासीं त ॿाहिरि छा थींदो? असांजो नया नियम न तोड़ंदासीं, नया दुख जा कारण न ठाहींदासीं। ऐं कोई चए कि प्रभु लेकिन
पहिरियों एतिरा दुख कया आहिनि असां, एतिरा दुख अचनि था जो कर असां एतिरा गड़बड़ कई आहे, उन्हनि सां कीअं बचूं? त इहो हरे कृष्ण मंत्र जप करण सां, भक्ति करण सां, कृष्ण भॻवान गीता में 18 अध्याय जे 66 नंबर श्लोक में चई, सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वं सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। मा शुचः ॾको न, मां आहियां, ॾको छो था? प्रभु एतिरो दुख संसार में आहे, दुख इन करे आहे तव्हां वटि जो कि तव्हां मांजी शरण नथा वठो। सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरण हुजे, सभु कुझु छॾे प्रभुअ जी शरण वठो, बसि भॻवान कृष्ण जी शरण वठो। ऐं कीअं वठंदासीं? हरे कृष्ण मंत्र जप कंदासीं, गीता भागवत पढ़ंदासीं। अहम त्वम सर्व पापेभ्यो, मां तव्हांजो, अहम त्वम सर्व पापेभ्यो, सभु पाप जेके कर्म कया आहिनि न, मां नष्ट करे छॾींदुमि, तव्हांखे मुक्ति ॾींदोमांव, तव्हां बसि मांजी शरण वठो। त असां अॼु ॾिठो प्रकृति जा नियम सभिनि जे मथां लागू आहिनि। जीअं हितां भारत सरकार जा नियम आहिनि, महाराष्ट्र सरकार जा नियम आहिनि, या अमरीकी सरकार जा नियम आहिनि, कोई बि सरकार जो नियम हूंदा आहिनि, उहे नियम न पालन कंदा, चेतावनी ॾींदा आहिनि, पालन करो सुठो आहे तव्हांजे लाइ, न पालन कंदो जेल में विझंदा, दंड ॾींदा। त ईअं ई भॻवान जी प्रकृति आहे, उनजा नियम आहिनि, न पालन कंदासीं दंड ॾींदासीं, दंड असांखे वठिणो पवंदो। त मेन अंदरि सफ़ाई करणी पवंदी, अंदरि सफ़ाई कंदासीं हरे कृष्ण मंत्र जे द्वारा, गीता भागवत जे द्वारा, त असांखे ॿाहिरि कचिरो न कंदासीं, अंदरि सफ़ाई थी वियो त ॿाहिरि पाण ई साफ़ रहंदो। तव्हां ॾिसो पिछले 20-25 सालनि में भूकंप या समुद्री तूफ़ान या सुनामी, ये सभु वधिया आहिनि। पहिरियों न हुया, वॾियूं वॾियूं बीमारियूं पहिरियों न हुयूं, हाणे वधनि थियूं। त अगरि पाप वधंदो वेंदो त प्रकृति पंहिंजो तांडव कंदी रहंदी। त असां प्रकृति जा नियम पालन कंदासीं, असां बि सुखी रहंदासीं, ॿिया बि सुखी रहंदासीं, जीवन सुठे सां व्यापन करे तव्हां भगवत धाम निकिरी वेंदो, ऐं हुते भॻवान सां आनंद मौज में रहंदासीं। त इहो करो, हरे कृष्ण जप करो, गीता भागवत पढ़ो, पंहिंजो जीवन हिते बि मौज में हलण ॾियो, ऐं भविष्य में अगले जन्म में सुठे सां भक्ति करे मुक्ति प्राप्त करे भगवान जे धाम वठो, उते मौज में रहो हमेशह लाइ, वापसि पुरते ॾिसणी कान्हे। हरे कृष्ण।